हेलो अस्सलाम वालेकुम मुंहिंजा सिंधी भाइरो ऐं भेनरो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजे आचर जे ॾींहं ते मतिलबु 6 डिसंबर ते सिंधी एकता डे हिन सॼे मुल्क सॼे सिंध में बल्कि सॼी दुनिया में मल्हायो वेंदो। सो मूं हिकु आइडिया सोचियो, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। तव्हां मुंहिंजे हिन चैनल जो पार्ट थियो ऐं 1 मिनट जो वीडियो रिकॉर्ड करे मूंखे सेंड कयो। उन वीडियो में छा हुजणु खपे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां पंहिंजा थॉट्स शेयर कंदव उन वीडियो में। वीडियो 1 मिनट जो हुजणु खपे। तव्हां जेके न सिंधी एकता डे जे बारे में कहिड़ा नज़रिया रखो था, जेके तव्हांजा थॉट्स आहिनि, कीअं मल्हाइणु खपे कीअं न मल्हाइणु खपे, असांजो एक्चुअल जेको कल्चर आहे उहो छा आहे ऐं छा असां ज़ाहिर कयूं था ऐं छा ज़ाहिर करणु खपे। उन वीडियो में सॼो तव्हां 1 मिनट में ॻाल्हायो ऐं उहो वीडियो मूंखे सेंड कयो। सेंड व्हाट्सएप ज़रिए कंदो, डिस्क्रिप्शन में मां उहो व्हाट्सएप नंबर बि ॾींदुमि, मेल बि ॾींदुमि या ड्रॉप बॉक्स जी लिंक तव्हां शेयर करे सघो था। देयर आर मेनी मेथड्स टू शेयर वीडियो ऑनलाइन एंड लर्न मोर। सो इन दी लास्ट मां उम्मीद थो करियां त तव्हांजा वीडियोस मूंखे ईंदा ऐं उहे चैनल ते अपलोड कंदुमि। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी, तव्हां मूंखे सपोर्ट कंदव। ऐं अगरि तव्हां वीडियो नथा रिकॉर्ड करे सघो, आख़िरी ॻाल्हि, अगरि तव्हां वीडियो नथा रिकॉर्ड करे सघो त हिन वीडियो जे हेठां कमेंट सेक्शन में तव्हां पंहिंजा थॉट्स ॾेई सघो था ऐं उहे थॉट्स जेके तव्हांजा हूंदा मां वीडियो में पाण पढ़ी करे ॿुधाईंदुमि त बाबा हीअ फलाणे माण्हुनि जा थॉट्स आहिनि। सो अॼु जे लाइ एतिरो ई काफ़ी। असां फ़क़ीरनि खे इजाज़त, यारो यारी।